कंदकोट मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो ॿिनि धुरियुनि में काराण तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में प्रोफेसर क़त्ल थी वियो आहे। कचे वारे इलाइक़े में सावंत संदराणी बिरादरी में काराण तकरार तां हथियारबंदनि कणक जो लाॿारो करे वापसि ईंदड़ IBA सखर जे प्रोफेसर अजमल सावंत खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद मक़तूल जो लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाइनि बाद मड़ वारसनि हवाले कयो वियो आहे। प्रोफेसर जे क़त्ल बाद कचे वारे इलाइक़े में सावंत ऐं संदराणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हिक ॿिए ते जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे, जंहिं सबबि इलाइक़े में ॾुकाउ पखिड़िजी वियो आहे। माण्हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।